ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रही हूँ। घोटकी कादिरपुर में सावंत सुंदराणी तकरार तां नौजवान कतल थी वियो। शटबंद हड़ताल कई वई आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान जान मोहम्मद सुंदराणी के कतल कयो वियो। कतल थियल नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो, जॾहिं त मक़तूल नौजवान घोटकीअ जी निजी बैंक में मुलाजिम हुयो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी मां कादिरपुर में सावंत सुंदराणी तकरार तां नौजवान कतल थियो आहे। शटरबंद हड़ताल कई वई आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान जान मोहम्मद सुंदराणी के कतल कयो वियो आहे। कतल थियल नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो, जॾहिं त मक़तूल नौजवान घोटकीअ जी निजी बैंक में मुलाजिम हुयो। घोटकी में अवां सां ख़बर शेयर कर रही हूँ। कादिरपुर में सावंत सुंदराणी तकरार तां नौजवान कतल थी वियो आहे। शटरबंद हड़ताल कई वई आहे। हथियारबंदनि जी फायरिंग नौजवान जान मोहम्मद सुंदराणी के कतल कयो वियो। कतल थियल नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे घोटकी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक। जी घोटकी वेझो कादिरपुर में सावंत सुंदराणी तकरार हिकु दो ॿीहर भड़कियो थियो आहे। विच शहर में नौजवान के गोलियूं हणी कतल कयो वियो आहे। सावंत सुंदराणी तकरार तां सावंत बिरादरी जी हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान जान मोहम्मद सुंदराणी के कतल करे फरार थी विया। कतल थियल नौजवान जो लाश घोटकी तालुका इस्लाम मां पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो आहे। जॾहिं त नौजवान जे कतल बाद शहर में अफ़रा तफ़री वारो माहौल पैदा थी वियो आहे। नौजवान जे कतल जो ॿुधी शहर जो शोक में बंदि थी वियो आहे। यादि रहे त हीउ जेको नौजवान कतल थियो आहे निजी बैंक में जेको आहे मुलाज़िम हो। मां ॿुधण जो आहे त कुझु महीननि खां वठी सावंत सुंदराणी तकरार हलंदो रहे। हिन में केतिरी जेके दानियूं ज़ाया थी। अॼु जेको कादिरपुर विच शहर में जेको आहे नौजवान सुंदराणी तालुक खे कतल कयो आहे। जी ठीक है, मेहरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।